नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में कूड़े पुलिस मुक़ाबले में मार्जी वेल शहीद अली हैदर रونجهو खे 1 साल थी वियो आहे। अॼु शहीद अली हैदर रونجهو कमेटी पारां कपरो में शहीद अली हैदर रونجهو जी पहिरीं वरसी जे मौक़े ते सादी तक़रीब थी गुज़री है, जंहिंमें एसटीपी अॻवान अवेस रونجهو, जस्कम अॻवान सरदार अकबर मरी, अब्दुल नबी बुर्दी, समाजी अॻवान लियाकत जुमानी, मजीद रونجهو समेत एडवोकेट ज़फर मरी ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त वरसी जे मौक़े ते अवेस रونجهو, लियाकत जुमानी, अब्दुल मजीद रونجهو, सरदार अकबर मरी, अब्दुल नबी बुर्दी ऐं ॿियनि पंहिंजे खिताब में चयो आहे त शहीद अली हैदर रونجهو बेबाक नौजवान अॻवान हो। हिन जी न झुकण वारी ख़ासियत सबबु खेनि पुलिस एहलकारनि सख़्त तशद्दुद करे शहीद करे पोइ जाली मुक़ाबलो ॼाणायो हो, पर असांजी अदालत निज़ाम में ख़राबियुनि सबबु एडिशनल सेशन जज जो जे केस दाख़िल करण वारे हुकम खे पुलिस अमलदारनि पारां चैलेंज करण सबबु हाई कोर्ट में साल खां पोइ फ़ैसिलो कयो। शहीद अली हैदर रونجهو कमेटी पारां जस्कम अॻवान अकबर मरी, एसटीपी अॻवान अवेस रونجهو, अब्दुल नबी बुर्दी, मजीद रونجهو जी अॻवानी में कपरो वाह मोरी खां रैली कढी क़दीमी कब्रिस्तान कपरो में शहीद अली हैदर रونجهو जी आख़िरी आरामगाह ते गुल निछावर करे खेनि सलामी ॾिनी वई। इन मौक़े ते शहीद अली हैदर रونجهو जे क़त्ल केस में मुलवस पुलिस अमलदारनि जी गिरफ़्तारी तोड़े शहीद जे रूह ईसाले सवाब पहुंचाइण जे लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।